पासे वाक़े कराची में ख़बर ॾियूं गुलशन इक़बाल 13D में पुलिस मोबाइल में सवार सादा कपड़ा पहिरियल माण्हुनि जे केबिन तां फुरलट जी वीडियो वायरल थी वई। केस पर दाख़िल कयो वियो आहे। साॻिया ई माण्हू हलंदड़ महीने जी 2 तारीख़ ते बि मूंखां फुरलट करे विया हुआ। मुतासिर दुकानदार पारां ॿुधायो वियो। पुलिस मोबाइल में सवार सादा कपड़ा पहिरियल माण्हू केबिन में घिड़ी 35,000 रुपया रोक, सिगरेट ऐं ॿियूं शयूं खणी विया। दुकानदार पारां इहो बि ॿुधायो वियो। वीडियो में ॾिसी सघिजे थो त पुलिस मोबाइल केबिन जे आॾो बीठल आहे। वीडियो में ॾिसी सघिजे थो त हिकु शख़्स ॿाहिरि बीठल आहे ऐं ॿियो केबिन अंदरि घिड़ी रोक रक़म, सिगरेट ऐं ॿियो सामान शॉपर में विझी रहियो आहे। वाक़े जो केस बि दाख़िल कयो वियो आहे। जांच करे रहिया आहियूं त अहलकार कहिड़े इदारे जा आहिनि, पुलिस पारां चयो वियो। तफ़सील मालूम कयूं था। टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे कराची मां हबीब जमाली। जी हबीब, छा मामलो आहे? पुलिस मोबाइल में सादा कपड़ा पहिरियल माण्हुनि केबिन तां फुरलट कई आहे। जी बिल्कुल ही गुलशन इक़बाल 13D जो इलाइक़ो आहे। पुलिस मोबाइल में सवार सादा लिबास पातल अहलकारनि पान जे केबिन तां फुरलट कई आहे। दुकानदार जो चवणु आहे त 70,000 रुपयनि खां वधीक जो नुक़सान कयो वियो। ही साॻिया माण्हू हुआ मोबाइल ते आया। 2 जून ते वारदात कई ऐं हाणे वरी ॿीहर जी हिननि वारदात कई। हिन वाक़े जा CCTV फुटेज बि साम्हूं अची विया आहिनि। CCTV फुटेजनि में ॾिसी सघिजे थो त पुलिस मोबाइल केबिन जे ॿाहिरां बीठल आहे। हिकु शख़्स ॿाहिरि अचे थो। दुकानदार जेको आहे हिकु ॿियो जेको अहलकार आहे दुकान जे अंदरि वञे थो ऐं रोक रक़म, सिगरेट समेत ॿियो सामान शॉपर में विझी ॿाहिरि निकिरे थो। दुकानदार जो चवणु आहे त ही जेको आहे मोबाइल में अॻिते खणी विया ऐं 10,000 रुपया खीची में हुआ। उहे 10,000 रुपया फुर करे छॾे ॾिनो अथनि। सामान जेको आहे उहो फुर कयो वियो आहे। केस जेको आहे केबिन मालिक जे फरियाद ते पुलिस दाख़िल करे वरितो आहे। पुलिस जो चवणु आहे त जे कयूं पिया त इहे अहलकार जेके आहिनि उन्हनि जो कहिड़े इदारे सां तालुक़ु आहे। पुलिस मोबाइल खे नंबर प्लेट बि लॻल न हुई। केबिन मालिक जो इहो चवणु आहे त ही 2 जून ते आया हुआ ऐं वारदात कई हुई। हाणे ॿीहर आया ऐं रोक रक़म ऐं सामान फुर करे विया। जी ठीकु आहे हबीब जमाली, अपडेट करण लाइ महिरबानी।